दोस्तों सभी के ईद मुबारक। तो जो है ईद जो पंजो ॾींहं आहे 5 ॾींहं खां बाद जो है बाहर निकता आहियूं। तो पूरो हफ़्तो जो है थी मां घर में आराम किया। फैज़ान जो है घर में हुयो, बाहर जो काली न वियासीं। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो ऐलान हुयो जो है बाहर पार्क वगैरह जो है बंद आहिनि। इन करे जो है असां पूरा 5 ॾींहं जो है घर में रेस्ट किया है, बाहर न निकता आहियूं। तो जो है लास्ट ॾींहुं हुयो, सुभाणे जो है ऑफिस वगैरह ओपन थी वेंदी। इन करे मां फैज़ान खे चयो जो है तव्हांखे जो है मां घुमाइण हलां थो। तो पोइ जेको असां प्रोग्राम ठाहियो आहे। पोइ जेको असां प्रोग्राम ठाहियो आहे घुमण जो, उहो हिते ॾेरकी में ज़ाइका होटल ऐं जेको आहे प्रांजो होटल ते वेंदासीं। मां सां गॾु जेको आहे फैज़ान आहे ऐं जेको आहे कामरेड सनान आहे। सनान खां बाद जेको आहे मां आज़ान खे जेका आहे कॉल कई आहे। आज़ान खे जेको आहे तव्हांखे पिक कयां थो, मां खणांसि थो। फाटक जेका आहे बंदि लॻी पई आहे, रेल जेका आहे क्रॉस करे रही आहे। त हीअ जेका रेल आहे सिंध मां कोयलो खणी जेको आहे पंजाब की तरफ़ वञे थी ऐं पंजाब में जेको आहे खाली वापसि अचे थी ऐं जेको आहे वरी जेको आहे सिंध जो कोयलो खणी वापसि वञे थी। त हिन जी जेका रूटीन आहे इहा रूटीन आहे हिन ट्रेन जी। हाणे जेको आहे जहाज़ जी स्पीड वञे थी, जेकॾहिं वापसी में वेंदी आहे न, वापसी में तव्हांजो वञणु ठोकियो एतिरो लोड हूंदो आहे हिन ते जेको आहे हीअ वापसी ते जेको आहे धक 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 ईअं सकून सां वेंदी आहे। त सिंध जो जेको कोयलो आहे उहो खणी करे जेको आहे पंजाब की तरफ़ वेंदी आहे। फैज़ान जेको आहे गेम खेॾी रहियो। फैज़ान कहिड़ी गेम आहे? कामरेड सनान खां पुछंदा आहियूं, कामरेड सनान छा प्रोग्राम आहे, काॾे वेंदे? ॾिठल थी होटल? मूंखे कोन ॾिठल ज़ाइका, ॾिसी आहियां तूं? उते छा आहे? सना जेको आहे असांखे हिकिड़ी ॻाल्हि ते जेको आहे एॾो तंग कई खोड़ो आहे जो छा ॿुधायां तव्हांखे। मां चयो सनन कहिड़ी ॻाल्हि हुई? छोकिरी वारी ॻाल्हि हुई। सनान खे जेका हिकिड़ी छोकिरी आई लव यू चई वई। हाणे कहिड़ी छोकिरी हुई? कहिड़ी सनान छा चई वई तोखे? सनान खे जेको आहे छोकिरी हाणे आई लव यू चई वई आहे। हाणे असां जेको आहे उन छोकिरी ॻोल्हण लाइ जेको आहे ज़ाइका होटल वेंदा पिया आहियूं। हीट मीट ते हुई, वरी हीट मीट त काॾे वई? हूं चवंदा ज़ाइका ते विया, वरी चवंदा पिरांदो ते विया, वरी हाणे ॻाल्हि कंदे पिया जेको आहे हीट मीट ते हुई। त दोस्त जेका आहे ॿी रेल जेका आहे क्रॉस करे रही आहे। इहा ई जेका सीधो जेको आहे कोयलो खणी करे जेको आहे वञी रही आहे लाहौर की तरफ़। हाणे पोइ कहिड़े होटल ते हलूं? ईट मीट ते हलूं, ज़ाइका ते हलूं, या जेको आहे तिन ते हलूं, पिरांदो ते हलूं? मांखे हलणो थी पिरांदो ते, गुडा कढी मां मोटियूं बस। हाँ गुडा कढूं मां बाटे बस। फाटक जेका आहे ओपन थी चुकी आहे, असां हलूं था। ना मांखे हर कहिड़े तो दोस्तों जो है प्रांजो होटल ते आहियूं। प्रांजो होटल ते जेको आहे सिर्फ़ु असां प्ले एरिया में जेको आहे फैज़ान जेको आहे कुझु गेम्स खेॾो। उन खां बाद जेको डिनर आहे, डिनर आहे उहो कंदासीं ज़ाइका होटल ते। ना इहो चैलेंज मां हिकिड़ो गुदो न कढियो मां प्रांजो ते कढी कोन्हे। हा इहो चैलेंज
दोस्तों जेको आहे डिनर जे लाइ असां ज़ाइका रेस्टोरेंट ते वञी रहिया आहियूं। ॿुधो आहे नओं होटल आहे, पहिरें मां न वियो आहियां, जेको आहे ट्राई कयूंसि था, क्वालिटी खे जेको आहे चेक कयूंसि था हली करे। नालो मुंहिंजो मां मज़े सां नंढी मां ॾिठो चरे ईअं तो दोस्तों जेको आहे असां ज़ाइका जेको आहे होटल ते पहुची चुका आहियूं। पंहिंजे शहर में जेको आहे हिकिड़ी ब्लॉगिंग करणु जेको आहे तमामु ॾुखियो आहे, जेको आहे डिफिकल्ट लॻंदो आहे। जेको आहे ॿिए शहर में हूंदा आहियूं त जेको आहे ईज़िली जेको आहे वीडियो जेको आहे भरे सघूं था। जेको आहे पंहिंजे शहर में जेको आहे न पंहिंजे एरिया में जेको आहे व्लॉगिंग में जेको आहे पहचान वारा सुञाण वारा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जे जेको आहे साम्हूं व्लॉगिंग जे लाइ मूंखे जेको आहे ॾुखियो लॻंदो आहे। त असां जेको आहे ज़ाइका रेस्टोरेंट ते पहुची चुका आहियूं ऐं जेको आहे डिनर जे लाइ असां कढ़ाई गोश्त ऑडर कयो आहे ऐं जेको आहे रोगनी नान ऑडर कयो आहे। फैज़ान जेको आहे हिते पहले एरिया आहे, उते जेको आहे फैमिली एरिया आहे, पर जेको आहे फैज़ान उन पासे वियो आहे खेॾण जे लाइ। फैज़ान वापसि ईंदो, उन खां बाद जेको आहे असां डिनर करे वापसि ईंदासीं घर जी तरफ़। दोस्तों असां डिनर करे जेको आहे घर जी तरफ़ वापसि वञी रहिया आहियूं। हिन जी क्वालिटी जे बारे में जेको आहे मां ॿाहिरि निकिरी ॿुधायां थो। फ़िलहालु जेको आहे दोस्तों जेको ज़ाइका जे लाइ असांखे 7 का अवार्ड ॾियणो पवंदो हुयो, पर हिते बि जेको आहे तुंहिंजी साॻी क्वालिटी ऐं बहितर क्वालिटी आहे। तमामु सुठी जेका आहे सर्विस आहे ज़ाइका वारनि जी। जेकॾहिं माहौल जी ॻाल्हि कजे त माहौल में जेको आहे प्रांजो होटल सुठो आहे। माहौल जेको आहे हुते सुठो वणंदो आहे प्रांजो होटल में, पर हिते जेको आहे शायदि ईद जे करे मूंखे रश लॻी हुई या वैसे बि जेको आहे हिन में रश हुई, पर जेको बेरा वग़ैरह हुया, वैक्स वग़ैरह हुया, उहे डिस्टर्ब लॻी रहिया हुया, थकल महसूस थी रहिया हुया। पर फ़िलहालु बहितर आहे, ॿाहिरि वञण खां जेको आहे ज़ाइका जेको आहे हिते बहितर आहे। वधीक जेको आहे फैज़ान खां पुछूं था त जेका सर्विस हुई ज़ाइका वारनि जी उहा कीअं हुई? फैज़ान ॿुधाए भला प्रांजो वारो ॿुधाए छा हुई माल? फैज़ान खां पुछूं था त भला प्रांजो में जेको माल हणी आयो आहे 500 रुपए जे टोकन ते जेको आहे 1000 रुपए जो माल हणी आयो आहे फैज़ान प्रांजो में। असां जेको आहे सुभाणे ॾेर वार चौक ते सेल ईंदासीं गुॾनि जी, सुभाणे जेको आहे कमाई करणी आहे। दोस्तों जेकॾहिं वीडियो सुठी लॻी हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। ऐं ॿीहर जेको आहे सभिनी दोस्तनि खे ईद मुबारक। त जेको आहे असांजी जेको मोकिलियूं अॼु ख़तमु थी चुकियूं आहिनि, सुभाणे जेको आहे ऑफिस स्टार्ट आहे। जेकॾहिं वीडियो सुठी लॻी हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़।